न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। दौड़ रेलवे स्टेशन वटि मालगाॾीअ जूं ॿ बोगियूं पटड़ीअ तां लही वियो। जी नाज़रीन, कराची खां लाहौर वेंदड़ मालगाॾी जूं 2 बोगियूं पटड़ी तां लहण बाद अब ट्रैक ते ट्रैफिक मुअत्तल थी वई आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। दड़ो रेलवे स्टेशन वटि हादसे सबबि मुसाफ़िर गाॾियुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो आहे। वाक़े जो इतलाह मिलण ते रेलवे जूं इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि रवानियूं थी वियूं आहिनि। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। दड़ो रेलवे स्टेशन वटि मालगाॾी जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची खां लाहौर वेंदड़ मालगाॾीअ जूं 2 बोगियूं पटड़ी तां लहण बाद अब ट्रैक ते ट्रैफिक मुअत्तल थी वई आहे। दौड़ रेलवे स्टेशन वटि हादसे सबबि मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो आहे। वाक़े जो इतलाह मिलण ते रेलवे जूं इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि लाइ रवानी थी वियूं आहिनि।